मीरापुर मां खे ख़बर ॾींदा आलम बिलावल सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मीरापुर भरिसां लाखा रोड में बेदर्द सां क़तल थियल नौजवान हुसैन डारी जे कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ ॾाहिरी बिरादरीअ जो ॿिए ॾींहुं बि सियासी समाजी धुरनि पारां शहर में मुकमल तौरु शटरबंद हड़ताल कराइण खां पोइ मेन चौक लाखा रोड ते सवें माण्हुनि हाजी खान डायरी, मोहम्मद इकबाल डायरी, अली रज़ा डायरी, मुख्तियार डायरी ऐं ॿियनि जी अॻवानी में बुख हड़ताली कैंप क़ाइमु करे चौक खां लाखा रोड थाणे ताईं सख़्तु एहतजाजी मुज़ाहिरो करे धरनो हयो। उन मौक़े ते ख़िताब कंदे अॻवाननि चयो त कुझु ॾींहं अॻु असांजे नौजवान हुसैन डायरीअ खे हथियारबंद ॾुआरनि पारां विच शहरनि में गोलियुनि जो वक़्फ़ बणाए क़तल कयो वियो हो, लेकिन एतिरा ॾींहं गुज़रण जे बावजूदि लाखा रोड पुलिस हिकु बि कातिल गिरफ़्तार न करे सघी आहे। मालूम थियो आहे त पुलिस कातिलनि खां ॻरी रिश्वत वठी खेनि गिरफ़्तार करण लाइ तयारु न आहे ऐं कातिलनि खे गिरफ़्तार करण खां लवाए रही आहे, जंहिं करे असांजे नौजवान जा कातिल सरेआम घुमी रहिया आहिनि, वेतर असांखे धमकियूं ॾेई रहिया आहिनि। उन्हनि चीफ जस्टिस पाकिस्तान IG सिंध SSP नौशर अफरोज़ खां मुतालबो कयो त असांजे नौजवान हुसैन डारी जा कातिल गिरफ़्तार करे खेनि इबरतनाक सज़ा ॾिनी वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। मोहम्मद हुसैन जा कातिल